पर भी रेट कोन मिलिया, हेल बि तबाह थी वियो हारी आहे। 14,000 में आहे DAP त 1800 में मण सारी आहे। हेठें रेटनि ते तबाह थी वई ज़मींदारी आहे। ॿुधी हुकूमत जूं टैक्सां चरियो थी वियो वापारी आहे। कलर ॿिज बि घाटी ते वरी व्याजनि जुदा बाहि ॿारी आहे। कटी महांगी सारी सस्ती, ॾिस मिल वारनि जी मस्ती, पंहिंजी शइ हर कंहिंखे प्यारी आहे। जॾहिं कणिक लथी तो रेट कोन कयो, हाणे त बोह बि वठण खां वियो, ही धक हयो तो जारी आहे। इहे ॻाल्हियूं अंदरि खे साड़े वियूं, बसि कमंद जे रेट खे त काठियूं बि मारे वियूं। हर जाइ ते तो पंहिंजी ॻाल्हि बिहारी आहे। सभु नाजाइज़ियूं सरेआम थियूं, हे वण फुटियूं खजूं बि लीलाम थियूं, तो कंहिंजी दिलि ठारी आहे। सभु नाजाइज़ियूं सरेआम थियूं, हे वण फुटियूं खजूं बि लीलाम थियूं, तो कंहिंजी दिलि ठारी आहे। हारी कार्ड बि खातेदारनि खे मिलिया, कुणमी वीचारा उहे ई रुलिया, वाह जो निभाई तो यारी आहे। MNA MPA बि अलाए काॾे मरी आहे, कंहिं न कई पोइ वारी आहे। जन खे हज़ारे एकड़ ज़मीन आहे, उन्हनि बि रेटनि जी ॻाल्हि कोन उथारी आहे। छो त हू कॉलेज इस्पतालनि खे पिया खाइनि, के ठहियल रोडनि खे था ड्राहिनि, बसि उन्हनि जे लाइ त बहारी आहे। हर शइ जो इलाज अची वियो हिन दौर में, एतिरी त थी वई होशियारी आहे। बसि दुनिया में लाइलाज मर्ज़ सिर्फ़ु PP जी बीमारी आहे। अॻे धरणनि में धक हयो उस्तादनि खे, हाणे पेंशन ख़तमु करण जी तयारी आहे। उहे सुखिया न रहंदा सिंध में, जन लतीफ़ सुहिणे जी धरती सां कई गद्दारी आहे।